Audio Jungle. रियाजी सखर मां सोशल वर्क करां सैयद नूर नबीशा नालो आहे मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे रजिस्टर थियल जीजर सिंध इंसाफ टीवी न्यूज़ ऐं हुनजो सीओ बि आहे त गुलाम मुर्तज़ा शाह मूंखे मौत मां धमकू थो ॾिए ऐं तोखे ॾिसंदमि तूं मुंहिंजे ॻोठु वली मोहम्मद ख़ान खोखद ॻोठु आहे मां तुंहिंजी तंग मांगा आहियां पुट पंहिंजे समेत अली रज़ा शाह समेत ऐं हौबदार अली शाह समेत ऐं पंहिंजे ॾवाटे कुर्बान शाह समेत ऐं भड़काए करे भाइरनि खे बि विराए थो गुलाम मुर्तज़ा शाह ऐं खून ख़राबा बि करे थो पराए रननि खे बि जहे थो पराए रननि खे बि ॿ नंबरी कमु करे थो सैयद यासीन शाह बि सॼो मुरीदी सुरीदी उगेरे आणे थो घरु उहो बि खणी थो वञे SSP अमीर सऊद मक्सी तव्हांखे मुतालबो आहे अदी नफ़ीसा शाह तव्हांखे मुतालबो आहे मंज़ूर वसां तव्हांखे मुतालबो आहे तव्हां शाहनि जे खिलाफ़ केस खणो नोटिस वठो अदी नफ़ीसा शाह ऐं अहिड़े शाहनि खे केस दाख़िल कराए गिरफ़्तारी अमल में आंदी आहे गुलाम मुर्तज़ा शाह अली रज़ा शाह खिलाफ़ छो त इहे ॿ नंबर माण्हू आहिनि त SSP अमीर सऊद मक्सी डियाजी सखर आजी सिंध जावेद आलमगीर मुतालबो आहे शाह गुलाम मुर्तज़ा शाह खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदारनि ते पहुचायो